प्रोग्राम जी तरतीब तरफ़ त हमेशा जियां अॼु बि असीं पंहिंजे प्रोग्राम में अवां दोस्तनि जे लाइ मुख़्तलिफ़ सिलसिलनि सां गॾु हाज़िर थिया आहियूं ऐं अव्हांखे त ख़बर आहे सिलसिलनि सां गॾोगॾु हूंदो आहे अवां दोस्तनि जे लाइ प्रोग्राम में मौसीक़ीअ जो हिकु ख़ूबसूरत ट्रैक। ज़बरदस्त, तमामु आलिशान। तव्हां ॾाढे सुठे नमूने सां दोस्तनि खे ॿुधायो त प्रोग्राम में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं शामिलु हूंदियूं। जी दोस्तो, त पोइ प्रोग्राम में जेके अॼु अवां सिलसिला ॿुधी सघंदव उन्हनि में सभ खां पहिरियों सिलसिलो आहे जदीद टेक्नोलॉजी, जेको अवां ताईं पहुचाईंदी हलीमा। तंहिं बाद प्रोग्राम में सिलसिलो शामिलु कंदासीं साइंसी मालूमात, जेको अवां ताईं पहुचाईंदी दीपा कुमारी। ऐं इन्हीअ खां बाद प्रोग्राम में अवां दोस्तनि जे लाइ शामिलु कंदासीं मौसीक़ीअ जो हिकु ख़ूबसूरत ट्रैक। जी दोस्तो, त इहा तो ही असांजी अॼोकी प्रोग्राम 9:30 जी तरतीब जेका अवां सां शेयर कईसीं। हींअर चाहींदासीं त पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं अॼोके सिलसिलनि तरफ़। त प्रोग्राम में सिलसिलो शामिलु कयूं था जदीद टेक्नोलॉजी। अचो त गॾिजी सिलसिलो ॿुधूं था जदीद टेक्नोलॉजी हलीमा खां। दोस्तो, सिलसिलो अवां ॿुधो जदीद टेक्नोलॉजी, जेको अवां ताईं पहुचायो असांजी मेज़बान हालिमा। कीअं लॻो? उमेद त तव्हांखे हीउ सेगमेंट वणियो हूंदो। ज़ाहिर आहे जेके बि इन प्रोग्राम जा सेगमेंट जा मेज़बान आहिनि अवां ताईं कोशिशि कंदा आहिनि अहिड़े क़िस्म जी मालूमात पहुचाइजे जंहिंसां तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो थिए। ऐं असांजी जेका को मेज़बान आहे उन जी बि इहा ई कोशिशि हूंदी आहे तव्हां सां डिफरेंट क़िस्म जो स्क्रिप्ट वंड कजे जंहिंसां तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो थिए। हिकिड़ी ॻाल्हि दोस्त पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखनि, रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जी इहा कोशिशि हूंदी आहे हिन प्रोग्राम ज़रिए जेका तव्हां लफ़्ज़नि जी अदायगी ॾियो पिया माण्हुनि ताईं, पंहिंजे नाज़रीन ताईं लफ़्ज़ पिया पहुचायो, उहे आसान ऐं तलफ़ुज़ में महारत रखंदड़ हुजनि। इन जे लाइ रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर हिकु मकतब गाह बि आहे। ऐं हाणे आहे सिलसिलो साइंसी मालूमात। जी हा, जिते जदीद खां जदीद माण्हू अॻिते वधी रहिया आहिनि ऐं पंहिंजो पाण खे मंझराए रहिया आहिनि, उते सिलसिलो ॿुधूं था साइंसी मालूमात, जेको अवां ताईं पुॼाईंदी दीपा कुमारी। जी दोस्तो, सिलसिलो ॿुधी रहिया हुआसीं साइंसी मालूमात, जेको अवां ताईं पहुचायो दीपा कुमारी। दोस्तो, असांजी हमेशा इहा कोशिशि रही आहे त असीं अवां जे लाइ अहिड़ा प्रोग्राम खणी अचूं जंहिंसां अवां जी जनरल नॉलेज में, अवां जी करंट नॉलेज में, अवां जी साइंसी मालूमात में, अवां जी रांदियुनि जी ॼाण में, अवां जी सेहत में इज़ाफ़ो थिए। सेहत में पिणु इज़ाफ़ो थिए। छो जो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ई इहो वाहिद ज़रियो आहे जितां जो टैलेंट अॻिते वधे थो पियो। ही हिकिड़े क़िस्म जो टूल आहे पंहिंजे स्किल्स ऐं टैलेंट खे रिकॉग्नाइज़ करण जो। त दोस्तो, अवां खे पंहिंजे स्किल्स ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां स्किल्स जे हवाले सां, पर चवां थी चुप कर, थोरो हो थी थियां। त दोस्तो, अवां खे पंहिंजे स्किल्स खे हरगिज़ ज़ाया न करणु घुरिजे, बल्कि पंहिंजे महिनतुनि में इज़ाफ़ो करे इन्हनि खे अॻिते आणणु घुरिजे त जीअं अवां पंहिंजी मंज़िल आसानीअ सां तय करे सघो ऐं पंहिंजो पाण खे मञराए सघो। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई स्किल्स जी। ऐं स्किल्स त हिन दौर में उमाइला तमामु जदीद खां जदीद आहिनि, कॾहिं यूट्यूब जी शिकिल में, कॾहिं फ्री लांसिंग जी शिकिल में, कॾहिं फ्री हैंड राइटिंग जी शिकिल में। अॼुकल्ह ॾिसो था सोशल मीडिया जो दौरु आहे, जदीद खां जदीद कमाइण जा तरीक़ा बि निकिरी पिया आहिनि। ऐं हा, जेके दोस्त हिन वक़्त ताईं सुतल आहिनि उहे इन्हनि जदीद इजादुनि मां फ़ाइदो नथा खणनि, त उन्हनि खे उथणु घुरिजे, बेदार थियणु घुरिजे, इन घूर निंड खे छॾणु घुरिजे। बिल्कुलु 100% इन्हनि शयुनि मां फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं अॻिते वधणु घुरिजे। त हींअर छो न चाहियूं त प्रोग्राम पंहिंजे में सॉन्ग जे लाइ चऊं न? यस, हिन वक़्तु असां घणो बोर तव्हांखे न कंदासीं ऐं असांजो इंजीनियर साहब बि बार बार चए थो सॉन्ग छो नथा ॿुधायो, घणा दोस्त बोर न थियनि, त पोइ अचो त हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक था ॿुधूं। दोस्तो, ट्रैक तव्हां ॿुधो, उमेद त तव्हांखे वणियो हूंदो। ऐं ज़ाहिर आहे मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, पर हा, रूह जी ग़िज़ा ताड़ियुनि जी गूंज बि आहे। जॾहिं ॿ हथ हवा में लुॾंदा आहिनि तॾहिं आर्टिस्ट खे पंहिंजो जेको बि पोरियो हूंदो आहे उन जी कमाई मिलंदी आहे। हाणे घड़ी जी जेका टिक टिक आहे उहा थी चए वरी नेक्स्ट वीक पंहिंजे दोस्तनि सां कचेरी कजो। इन ते प्रोग्राम 9:30 पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी मेज़बान हुमायला सां गॾु फ़हीम बिया भुटो ऐं स्टूडियो इंजीनियर बशारत हुसैन शाह। ऐं इजाज़त वरी मिलण ताईं अला निगहबान। प्रोग्राम जे प्रोड्यूसर जो हिन हमेशह वांगुरु नालो न खयो छो जो हिन खे वणंदो ई कोन्हे।
प्रोग्राम नई टही जे स्टूडियो इंजीनियर सैयद बशारत हुसैन शाह सां गॾु प्रोग्राम जे प्रोड्यूसर मीर मल्लाह खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। साम्हूं सरकारी मुला बीठो आहे, उहो पियो यादि अचे, उहो बि नालो खणा तॾहिं चुप थी